घोटकी मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त घोटकी में एक्शन ऑपरेशन डिविज़नल सीपको घोटकी अब्दुल्ला खान खोसे चयो आहे त बरसात जे मौसम में लाइन्स ते कम दौरान हादसनि जो इम्कान वधी वेंदो आहे। इन करे लाइन स्टाफ ऐं अवाम बरसात दौरान हिफ़ाज़ती उपायनि ते सख़्ती सां अमल कनि। हिन चयो त घोटकी में केतिरनि ॾींहंनि खां मुसलसल बरसातनि बावजूद बिजली जी फिरामी मामूल मूजिब जारी आहे। SDO 2 ज़ुल्फ़कार शेख बिजली जी सूरत हाल खे मुसलसल मॉनिटर करे रहियो आहे, जॾहिं त सीपको घोटकी जो अमलो पिणु अलर्ट आहे। हिन शहरनि खे अपील कई आहे त बरसात जे मौसम में पंहिंजे ॿारनि ऐं चौपायो माल खे बिजली जे पोलनि ऐं तारनि खां परे रखनि। कंहिं बि टुटल या ख़तरनाक तार जी इतला फौरी तौर ते सीपको अमले खे ॾियनि। हिन चयो आहे त हादसे खां बचण जे लाइ एहतियाती उपाउ वठंदे बिजली जे पोलनि ऐं तारनि खे हथ न लॻायो। चौपायो माल खे कॾहिं बि बिजली जे पोल ऐं या हाई स्टेशन तारनि जे हेठां बीहण न ॾियो। बिजली जे स्विच ऐं तारनि खे आले हथनि सां न खोलियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।